दोस्तों अस्सलाम वालेकुम। अॼु असां हिकु नई कहाणी सां गॾु पेश थिया आहियूं जेका कहाणी आहे सेंट्रल जेल हैदराबाद। सेंट्रल जेल हैदराबाद सुधारण बदिरां ख़ौफ़ ऐं इस्तसाल जो अॾो बढ़ियल आहे। सीनियर इंतज़ामिया जी नाअहली ऐं जेल अमलदारनि जी मिली भगत सबबि जेल अंदरि नवनि क़ैदियुनि ते ज़ुल्म जी इंतिहा, इंसानी हक़नि जी खुलियल भञ कड़ी ऐं हर सहूलियत जी क़ीमत पिणु लॻल आहे। जेल जे अंदरूनी दुनिया कानून ऐं असूलनि जी बिल्कुलु ई उबतड़ आहे, जिते पैसे वारो क़ैदी राति जो घर बि वञी सघे थो। आम माण्हुनि जे ज़हननि में जेल जो तसवर क़ैद ऐं इस्लाह सां जुड़ियल हूंदो आहे, पर सेंट्रल जेल हैदराबाद जी अंदरूनी हक़ीक़तूं उन जे बिल्कुलु ई उबतड़ आहिनि। ताज़ो ई साम्हूं आयल हिकु शर्मनाक सूरत हाल मूजिबि जेल अंदरि ईंदड़ नवनि क़ैदियुनि सां थींदड़ रवैया तशदुद इंसान खे हैरान करे छॾनि था। नए क़ैदी जी आमद ज़िलत जी पहिरीं सीढ़ी। जॾहिं को नओं क़ैदी अदालत तरफ़ां या सज़ा या रिमांड ते जेल मोकिलियो वञे थो, तॾहिं रस्मी कार्रवायूं ऐं सवालनि जवाबनि खां पोइ हिकु ख़ौफ़नाक ऐं तज़लील भरियो सिलसिलो शुरू थी वञे थो। नया आयल क़ैदी खे चपल हथ में खणाए ज़ोरदार धड़कनि चमाटनि ताबनि सां गॾु जेल अंदरि दाख़िल कयो वञे थो। पहिरें दरवाज़े ते हिकु कदावर सिपाही हनीफ़ नाले सां, जंहिंजो चहिरो ॾाढा ई दहशत सां भरियल साम्हूं अचे थो। संदसि पहिरियों सुवाल ई इहो आहे त अड़े जिस्म ते ज़ख़्म त कोन ई? क़ैदी चाहे हा चवे या न, उन जे जवाब में हिकु ज़ोरदार चमाट संदसि इंतज़ार में हूंदी आहे, ॼण उन जे संदे ॾोह में जेल आयल हुजे। उन खां पोइ गारियूं दड़का दाबा अगट खोले जिस्मानी तज़लील करण खेसि टोड़ण जी कोशिशि कई वेंदी आहे। उन खां पोइ हिकिड़ो नओं सिलसिलो शुरू थिए थो। जेल इंतज़ामिया जो हिकु पको क़ैदी, जेको अमली तौर ते उन्हनि जो साथारी हूंदो आहे, नए क़ैदी खे हथ मां वठी उहो शख़्स मार कुट ऐं ज़िलत करे जेल जे अंदरि ख़ौफ़नाक मंज़रकशी कराए थो। पोइ जॾहिं ज़रूरी कागज़नि ते सयूं मुकमल थी वेंदियूं आहिनि, तॾहिं अंदरें दर वटि उनखे लत हणी वॾे आवाज़ में इशारो कयो वेंदो आहे त नओं अथव, यानी नओं शिकार अची चुको अथव। माड़ी टपण शर्ती जेल में मौजूदु पुराणा क़ैदी जेके इंतज़ामिया जे हुकुम ते हलनि था, नए आयल क़ैदी खे वराए वञनि था। नए क़ैदीअ खे जबरी तौरु कमु करण लाइ चयो वेंदो आहे, ऐं जॾहिं हू इनकार करे थो त तशदुद जो हिकिड़ो नओं ऐं पहिरां माण्हू सिलसिलो शुरू थी वञे थो। जेसीं ताईं क़ैदी जिस्मानी ऐं ज़हनी तौर ते मुकमल टुटी न वञे, तेसि ताईं मार कुट गारियूं गैर इंसानी सलूक जारी रहंदो आहे। तशदुद ऐं ज़िलत खां पोइ हिकु हमदर्द तौरु हिकिड़ो किरदारु साम्हूं अचे थो, जेको दरअसल हूंदो त लुटेरनि जे टोले जो ई आहे। हू नए क़ैदीअ खे जेल जी सख़्ती ऐं अणबदल तशदुद में मरी वियलनि जा मिसाल ॾिए थो, ड्रिॼारे थो, पोइ सलाह ॾिए थो त मालिकनि खां पैसा घुराए त तुंहिंजी जान छॾायां थो भला। शुरूआति में वॾो मुतालबो रखियो वेंदो आहे, पर थोरी बार्गेनिंग खां पोइ 40-50 हज़ार ताईं ॻाल्हि नेठि ठही वञे थी। जेकॾहिं पैसा न पहुता त क़ैदीअ खे अञा वधीक ज़िलत ऐं सख़्ती खे मुंहुं ॾियणो पवंदो। उनखे मजबूर कयो वेंदो। इंतज़ामी नाअहली ऐं सहूलियतुनि में रिश्वत जो राज फेरिक या खोलीअ में पहुचण बाद नए क़ैदीअ खे ख़बर पवे थी त सेंट्रल जेल हैदराबाद जी हक़ीक़त कहिड़ी आहे। कानून जी ॻाल्हि कजे त उन में जहिड़ो का सिंध प्रिज़न एक्ट 2019 तहत क़ैदियुनि खे बुनियादी इंसानी वक़ार जो हक़ हासिल आहे, ऐं बैन अल-अक़वामी मयारनि मूजिबि जेलनि में गॾु गुंजाइश खां वधीक क़ैदी रखणु, सफ़ाई सुथराई जो फुक़दान ऐं गैर इंसानी इलाज ज़ालिमाना सलूक जे बराबरि आहिनि। ऐं हिन एक्ट तहत रियासत उन जी बिल्कुलु ई जवाबदार थिए थी। जेल में रहंदड़ खे साफ़ पाणी, मुनासिब खुराक ऐं सिहत जी सहूलियतुनि ताईं रसाई जो हक़ हासिल आहे। क़ैद जो मक़सदु सिर्फ़ु सज़ा ॾियणु न, क़ैदीअ जी सुधार, तालीम ऐं मुआशिरे में वापसी आहे। क़ैदियुनि खे मुनासिब तालीम, फ़नी ऐं तफ़रीही सरगर्मियुनि ताईं रसाई फ़राहम करणु घुरिजे, जीअं कराची सेंट्रल जेल ऐं वुमेन जेल में गैर सरकारी तंज़ीमूं जहिड़ो साई तरफ़ां क़ैदियुनि जी इस्लाह ऐं उन्हनि में ख़ुदि एतमादी ऐं सालिमियत बहाल करण जा प्रोग्राम पिणु हलाईंदियूं आहिनि। ख़ासि तौर ते सिंध प्रिज़नर्स एक्ट 2019 हेठि क़ैदियुनि खे केतिरा ई नवां ऐं तरक़ी पसंद हक़ ॾिना विया आहिनि, जहिड़ो कि मुलाक़ातूं करणु, ख़त मोकिलणु ऐं वसूल करणु, ऐं ख़ासि हालतुनि में ऑडियो ऐं वीडियो कॉल्स बि मौजूदु आहिनि। क़ैदियुनि खे संदन ख़ानदान ऐं ॿाहिरियां समाजी इदारनि सां सुठा तालुक़ात बरक़रार रखण ऐं बहितर करण लाइ समाजी कारकुननि जी मदद हासिल करण जो हक़ आहे। जेल जे क़ैदियुनि खे इजाज़त आहे त हू ॿाहिरियुनि ज़रिए खाधो हासिल करे सघनि ऐं जेल में पंहिंजो खाधो पिणु तयारु करे सघनि था। ॿियो त ठहियो, पर सिंध एक्ट 2019 में अज़दवा जी मुलाक़ात जी बि शिक शामिल आहे। क़ैदियुनि खे पंहिंजी ज़ाती शयूं जहिड़ो कि लाइब्रेरी इस्तेमालु करणु, इंडोर आउटडोर रांदियूं
मौसीक़ी प्रोग्राम ऐं केटल या LED टेलीविज़न जहिड़ा इलेक्ट्रॉनिक सामान इस्तेमालु करण जी इजाज़त बि ॾिनी वई आहे। पर सेंट्रल जेल हैदराबाद वॾनि बजटनि ऐं फंडनि हुजण जे बावजूदि क़ैदियुनि खे खाधो अहिड़ो ख़राबु ॾिनो वञे थो जो कंहिं बि तरह सां इंसान लाइ मुनासिबु ग़िज़ा न आहे। मिसाल तौरु चांहि में खीर सिर्फ़ु नाले मात्र हूंदो आहे, हक़ीक़त में त हिकु फूक बि खीर जी न हूंदी आहे। सिहत जी सहूलियतूं बिल्कुलु ई बेकार आहिनि। बीमार क़ैदियुनि खे सही इलाज बदिरां रुॻो लापरवाही, कागज़ी कारवाई ऐं ठगी मिले थी। पंहिंजे प्यारनि सां माड़ी में मिलण जी इजाज़त सिधी रीति रिश्वत सां ॻंढियल आहे। मुलाक़ात लाइ घटि में घटि 1200 खां 1500 ताईं रेट मुक़ररु कयो वियो आहे। सिर्फ़ु जेल में दाख़िल थियण ताईं ई न रुॻो पर मुख दरवाज़े खां वठी अंदरि मोटरसाइकिल या कार बीहारण ताईं बि रिश्वत ॾियणी पवे थी। मतिलबु त जेल में क़दम रखण खां पहिरियां ई क़ैदीअ जे ख़ानदान जे खीसे खे ढिलो करिणो पवे थो। मतिलबु हीअ जेल न पर ॾोकड़नि जी बाज़ार बणिजी चुको आहे। सेंट्रल जेल हैदराबाद में क़ैदियुनि खे सज़ा सां गॾु ज़िलत, ख़ौफ़ ऐं इस्तिसाल बि मिले थो। हिते क़ैदियुनि खे इस्लाह करण बदिरां खेनि वधीक ॾोहारी बणायो वञे थो। इंसानी हक़नि जी मुकमल तज़लील कंदे जेल में हर शइ जी क़ीमत लॻल आहे। जंहिं वटि जजो पैसो आहे उन लाइ राति जो जेल बंदि थियण बैदि चंद कलाकनि लाइ घर यात्रा जी बि सहूलियत मौजूदु आहे। एसी ताईं जो क़ैदियुनि लाइ कलम जी बि क़ीमत रखियलु आहे। क़ैदियुनि लाइ कलम बि बग़ैर पैसे जे जेल अंदरि दाख़िल न थी सघंदो आहे। कानून ऐं क़ाइदनि जी ॻाल्हि फ़क़ति ज़ाहिरी आहे, पर अंदरूनी दुनिया हिकु बाज़ार बणी पई आहे जिते इज़त, मुलाक़ात, सुकून, इलाज ऐं आज़ादी जो अहसासु रुॻो पैसनि सां ई ख़रीद करे सघिजे थो। हीअ आहे सेंट्रल जेल हैदराबाद जी असुलु ऐं दिलि ॾारींदड़ हक़ीक़त।